हाणे त मिली पियो रांझन। आखिर छो एतिरो सताईं तूं? बस हिकिड़े चक्कर मिली पियो तोसां मां दिलि जा हाल ओरियां, पोइ भले तूं हमेशह लाइ हली वञजांइ। ॿीहर तोखे का बि मयार न ॾींदसि, पर जेकॾहिं मूंसां मिलण खां बग़ैर वापसि ॻोठु हलियो वए त पोइ तुंहिंजी ही नाज़ा बि हिते ज़िंदा कोन रही सघंदी, शहर जे समुंड में गर्क थी वेंदी। ख़ातिम ख़बर अथई मेंढमई साहिबु छा चयो आहे? उन्हनि चयो आहे त भली तूं पंहिंजे मिटनि खे वठी अचु, असां उन्हनि खे दावत खाराईंदासीं। सच में मोर मैडम साहब तोखे ईअं चयो आहे? बाक़ी छा मां कूड़ थो ॻाल्हायां छा? त पोइ छा तूं पंहिंजे माइटनि खे दावत ॾेई ते वठी ते? हा ख़ादिम, जॾहिं मां पंहिंजे मिटनि खे वठी अची ते बंगले में विहारींदुसि, पोइ सोच त मुंहिंजी केॾी इज़त थी वेंदी। उहो त आहे साईं, तूं जॾहिं उन्हनि खे बंगले में वठी ईंदे ऐं हिते उन्हनि खे मानी खाराईंदे त सभु ईअं सोचींदा साईं त मोर जी त वाह हिते वॾी इज़त आहे। ख़ादिम, मंडम ऐं वॾो साहिबु मुंहिंजी वॾी इज़त कंदा आहिनि, ही मुंहिंजी बि दिलि चवंदी आहे। मां पंहिंजी जान उन्हनि जे मथां निछावर करे छॾिया। असां ग़रीबनि वटि त ॾियण जे लाइ ॿियो कुझु बि न आहे। बाक़ी हा, हिकु ज़िंदगी आहे। ख़ादिम, जेकॾहिं मंडम खे मुंहिंजी ज़िंदगी जी ज़रूरत पई न, पोइ मां ॾेई छॾींदुसि। केॾी न सची दिलि जो मालिक आहे। मालिक साईं हिनखे ख़ुशियूं बख़्शे ॾींदो। ख़ुदा कंदो त हिन जूं सभु परेशानियूं दूर थी वेंदियूं। बसि यार दुआ कर त मुंहिंजा माइट मूंखे मिली पवनि, मूंसां कावड़ियल आहिनि। जॾहिं मां हुननि जी दावत चलींदुसि न, हू मूंसां परिची वेंदा। बेज़ार कान्हे, असां तव्हांजी मदद कंदासीं, सुठी मदद कंदासीं, पर उन लाइ तव्हांखे 2-3 ॾींहं सब्र करणो पवंदो। छा मुजेरी 2-3 ॾींहं? असां तमामु तकलीफ़ में आहियूं। इहे 2-3 ॾींहं त तमामु वॾा आहिनि। तव्हां इहो न सम्झो त मां को तव्हां खां नटायां थो या वरी तव्हांखे को कूड़ो दिलासो थो ॾियां। असांजा छोकिरा शहर कमाइण वियल आहिनि, उन्हनि ॾांहुं मूं रांझन खे मोकिलियो आहे, कुझु न कुझु उतां ज़रूरु खणी ईंदो। अबा, जेको बि आणींदा तव्हां भाइरनि सां वंडे विराए खाईंदासीं। इन ॻाल्हि जो मां बि शायद आहियां। रांझन मूं वारे छोकिरे खे पाण सां गॾु शहर वठी वियो आहे। मुजेरी जी ज़बान जे मथां एतबार आहे, हुन लाइ शायदि ॼण जी ज़रूरत न आहे। मुजेरी असुल हक़ीक़त इहा आहे त असांजे घर में हिकिड़े वेले खाइण जो बि वसियत कोन्हे। पोइ काका मुजेरी ईअं था कयूं, पंहिंजे घरनि में वञी 1-2 वेले जो खाधो खणी था अचूं। बाबा, इहा सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजे घरनि में जेको कुझु पियल आहे न, उन्हनि मां अधु करे खणी अचो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।